हाणे सफ़र अॻिते वधे थो हिकु नई हक़ीक़त ॾांहुं, हिकु नई निशानीअ ॾियां, जेको मज़हब इस्लाम में नज़र अचे थो, जिते मूर्ति पूजा न आहे पर हिकु ई लफ़्ज़ दिलि में ज़िंदह आहे, नूर, नूरे अल्लाह, नूर खुदा। नूर याने रोशनी, जोत, प्रकाश। छा इहो साॻियो इशारो नाहे जेको हर दिलि में रोशनी बणिजे थो? जॾहिं इंसान ख़ालिस सच ॾांहुं ॾिसे थो त दिलि में हिकु सुकून उभिरे थो, जीअं का अंदरूनी रोशनी जागी पई। इस्लाम में हिकु ई पैगाम, हिकु खुदा, हिकु सच, हिकु नूर जेको हर शइ खे रोशन करे थो। मके जे सरज़मीन ते हजाज जो सफ़र, दुआ ऐं इबादत सभु हिकु ई मक़सद ॾांहुं, दिलि जी पाकाई ऐं रूह जी सचाई। जॾहिं इंसान दुआ में झुके थो त अंदर मां हिकु रोशनी निकिरे थी जेका नज़र अचे थी पर महसूस थिए थी, इहा ई नूर जी निशानी आहे। हाणे सुवालु उभिरे थो, छा ही नूर ई इहो ई सचो परमात्मा जो इशारो आहे या मुख़्तलिफ़ नाला आहिनि? पर हक़ीक़त हिकु ई आहे। सफ़र अञा जारी आहे। ओम शांति शांति शांति।